नालो आहे तनिषा खंचरवानी। मां कक्षा पहली में पढ़दी आहियां। मुंहिंजो स्कूल जो नालो आहे चोइथराम इंटरनेशनल स्कूल इंदौर। अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं हिकु सियाणे सिंधी छोकिरे जी ॻाल्हि। छोकर नंढो निकितो घर खां तकिड़ो तकिड़ो, निकितो घर खां तकिड़ो तकिड़ो, हथ संदसि में छटी प्यारी टिक 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 टिक, हथ संदसि में छटी प्यारी, सिर ते टोपी कारी कारी, सिर ते टोपी कारी कारी, घुमंदो आयो नदी किनारे घुमंदो आयो, हुते ठाही वागू हिकिड़ो, संदसि पुठियां ते आयो तकिड़ो, बिजलीअ वांगुरु छोकर दौड़ियो, जो त वागू खेसि निहारियो, सेखियम ते आयो नीगर, शींहं ठाही साम्हूं केर, शींहं मथे सायो टपो ॾेई, पर छोकिरे चालाकी कई, हिकदमि लेटी पियो धरतीअ ते, मथां कयई ओट छटीअ जी, शींहं छटीअ जे मथां टपी पियो, वरी वांगूअ जे वात में सो पियो, हिकदमि फाटियो ऐं